अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो ऐं अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि बिटकॉइन जे बारे में। पर उन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो, हिन वीडियो खे लाइक कयो। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, आउं तव्हांखे का फाइनेंशियल एडवाइस ॾियण वारो कोन आहियां। तव्हां हुन में पैसा इन्वेस्ट कयो या न कयो, ऐं तव्हांखे सिर्फ़ु हुन जे बारे में आम मालूमात जनरल नॉलेज ॾियण वारो। बिटकॉइन हूंदी छा आहे, बिटकॉइन ठहंदी कीअं आहे, बिटकॉइन कॾहिं आई, कंहिं ठाही, छो ठही, छा लाइ ठही, ऐं बिटकॉइन जे बारे में तव्हांजा खोड़ सारा सवाल आहिनि, सभिनी खे क्लियर करणो आहे। सभ खां पहिरीं ॼाणो था त बिटकॉइन कॾहिं छो आई ऐं बिटकॉइन आहे छा। सही, बिटकॉइन हिकु क्रिप्टो करेंसी आहे, पर ईअं तव्हां कोन सम्झी सघंदो त क्रिप्टो करेंसी मतिलबु छा। मतिलबु त असांजी जेका पाकिस्तानी करेंसी आहे उहा रुपयो, अमेरिका जो डॉलर, सऊदी अरब जो रियाल ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जी मुख़्तलिफ़ करेंसी। ऐं इहा करेंसी असां ॾिसी बि सघूं था, उनखे छुई बि सघूं था, पर जेका क्रिप्टो करेंसी हूंदी आहे उनखे असां छुई नथा सघूं, ऐं उहा हिकिड़े मुल्क जी कोन हूंदी आहे, उहा पूरी दुनिया जे लाइ हिकु जहिड़ी हूंदी आहे। उनजो रेट हिकिड़ो ई हूंदो आहे। पोइ मुख़्तलिफ़ मुल्कनि जे करेंसी जे हिसाब सां उनजो रेट चढ़ंदो या किरंदो रहंदो आहे उन करेंसी जे एतबार सां। 1998 में हिकिड़ो नज़रियो पेश कयो वियो त अहिड़ी करेंसी ठाहिजे जेका पीयर टू पीयर ट्रांज़ेक्शन करे। पीयर टू पीयर मां मुराद इहा आहे त विच में को इदारो न हुजे, विच में का बैंक न हुजे, विच में को टियों माण्हू न हुजे, विच में टी का मशीन न हुजे। तव्हां जंहिंखे पैसा ॾियो ऐं उहो माण्हू वसूल करे, बसि। ठीकु आहे, उनखे चइबो आहे पीयर टू पीयर। बहरहाल 2008 या 9 जे विच में सतोशी नागामोतो जे नाले सां के माण्हूअ या ऑर्गेनाइज़ेशन या हिकु ग्रुप बिटकॉइन जे नाले सां हिकु क्रिप्टो करेंसी ठाही। सही, हाणे सतोशी नागामोतो माण्हू हो या माण्हुनि जे ग्रुप जो नालो हो या कंहिं ऑर्गेनाइज़ेशन जो नालो हो, या उहो आहे कोन्हे, केॾांहुं वियो, उनजे बारे में का ख़बर न आहे। जेकॾहिं तव्हां वञी करे गूगल ते या विकीपीडिया ते सर्च कंदो तव्हांखे कुझु बि कोन मिलंदो, जीअं मूंखे कोन। सही, उन करेंसी ठाही, ऐं उहा करेंसी जेका आहे सो दुनिया में उनजो रेट तमामु घटि हो। हलंदे हलंदे उनजा माइनर वधी विया। हाणे हिते हिकिड़ो सुवाल थो पैदा थी, ठहंदी हीअ माइनिंग जे थ्रू ठहंदी कीअं। माइनिंग वारा जेके सॉफ्टवेयर आहिनि, जेके हेवी कंप्यूटर में लॻंदा आहिनि, उन दौर में जॾहिं त 2008 ऐं 9 वारे दौर में सुपर कंप्यूटर में, पर हिन दौर में 2020 जे दौर में असां वटि जेके हाई परफॉर्मेंस वारा पीसी आहिनि, उन्हनि में बि उहो सॉफ्टवेयर इंस्टॉल करे तव्हां माइनिंग ते लॻाए सघो था। हाणे जॾहिं पीयर टू पीयर ट्रांज़ेक्शन थींदी आहे त हिन विच में जेको लेजर फाइल हूंदो आहे, जंहिंमें उनजी ट्रांज़ेक्शन जा अंग अखर लिखियल हूंदा आहिनि, उन्हनि खे कंप्यूटर माइनिंग कंदो आहे, मतिलबु त उनखे कैलकुलेट कंदो आहे। फाइनेंशियल जी ज़बान में उनखे टेली चवंदा आहिनि। त उहो कंप्यूटर उनखे टेली कंदो आहे, यानी त उहो हिसाब किताब करे उन माण्हू ताईं मोकिलींदो आहे। जॾहिं त उहो डेटा ॿिन्ही पासनि इनकरिप्टेड हूंदी आहे। जेको माण्हू मोकिले थो उहा इनकरिप्ट हूंदी आहे, और डिक्रिप्ट उन वटि ई थींदी जंहिं वटि उनजी पब्लिक की आहे। पब्लिक की, प्राइवेट की छा आहे, उनखे सम्झण जे लाइ एंड टू एंड इनक्रिप्शन खे सम्झणो पवंदो। एंड टू एंड इनक्रिप्शन खे सम्झण जे लाइ तव्हां इहा वीडियो ॾिसी सघो था, जेकी कुंड में। सही, उनखां पोइ जॾहिं उहा माइनिंग थींदी आहे, जेके मुख़्तलिफ़ माण्हू हिन वक़्तु हज़ारे न बल्कि लखें किरोड़े कंप्यूटर माइनिंग में लॻियल हूंदा आहिनि, जेके ट्रांज़ेक्शन खे जल्दी खां जल्दी माइनिंग करण में कामयाबु थियण जे लाइ चटाभेटी ज़ोरनि ते हूंदी आहे। जेको कामयाबु थी वेंदो आहे उनखे उन सॉफ्टवेयर पारां रिवार्ड में फ्री बिटकॉइन मिलंदी आहे। सही, ऐं उनखां पोइ उनजो अघु एॾो वॾो हाई छो थियो। जॾहिं इहा ठही हुई 2008 में, तॾहिं हिन जी क़ीमत पाकिस्तानी 10 रुपयनि जे बराबरि। पर अॼु माना 21 फेबरवरी 2021 ते इन जी क़ीमत 85 लख खां क्रॉस करे वई आहे। पाकिस्तानी रुपयनि में 85 लखनि खां क्रॉस करे वई आहे। सही, हिनखे ख़रीद कजे या न कजे, इहो तव्हां कंहिं फाइनेंशियल एडवाइज़र खां पुछी सघो था।
इन जे बारे में आउं तव्हांखे का बि सलाह कोन ॾींदुसि, तव्हां हिनखे ख़रीद कयो न कयो, छो जो इन जा जहिड़े हिसाब सां रेट चढ़नि था अहिड़े हिसाब सां रेट किरनि था। इन जो रेट किरे ऐं चढ़े छो थो, जॾहिं हिन जा ख़रीदार वधंदा आहिनि त हिन जो रेट चढ़ी वेंदो आहे, जॾहिं हिन जा ख़रीदार खुटी वेंदा आहिनि त हिन जो रेट किरी वेंदो आहे। जेतिरो वाक हलंदो आहे ओतिरा पैसा थींदा आहिनि। सही, हाणे इहो सुवाल पैदा थिए थो त पाकिस्तान में इहा क़ानूनी आहे गैर क़ानूनी आहे। जॾहिं ॾिसिजे त बिटकॉइन गैर क़ानूनी बि इस्तेमालु थिए थी, क़ानूनी बि इस्तेमालु थिए थी। जेकॾहिं तव्हां इंटरनेट इस्तेमालु कयो त तव्हां ॼाणंदो हूंदो डार्क वेब जे नाले सां को इंटरनेट आहे ऐं उते तक़रीबन गैर क़ानूनी कम थींदा आहिनि ऐं उहे गैर क़ानूनी कम ऐं गैर क़ानूनी पैसा, मनी लॉन्ड्रिंग वग़ैरह वग़ैरह सभिनी में इहा बिटकॉइन नुभागी इन्वॉल्व हूंदी आहे। सही, सो इन बिटकॉइन जे थ्रू ई उहे माण्हू जेके क्रिमिनल आहिनि, ॾोही माण्हू पैसा वठंदा आहिनि, ॾींदा रहंदा आहिनि। उन करे पाकिस्तान में क़ानूनी इदारनि पारां बिटकॉइन ते पाबंदी हुई, पर वकास ज़का जे नाले सां हिकिड़े सोशल एक्सपर्ट सिंध हाई कोर्ट में केस दाख़िल करायो, बिटकॉइन खे लीगल कयो वञे ऐं सिंध हाई कोर्ट मूजिबि FIA ऐं पाकिस्तानी ॿियनि इदारनि खे बिटकॉइन जी जेका जाइज़ ख़रीद फ़रोख्त आहे उन ते माण्हुनि खे गिरफ़्तार करण खां रोकण जी हिदायत कई आहे कंहिं सिंध हाई कोर्ट। सही, सो इहो केस अञा हले पियो, उन जे बारे में अञा का डिटेल कोन आई आहे। जीअं डिटेल आई तव्हांखे अपडेट कंदुसि। इहो जाइज़ आहे, नाजाइज़ आहे ऐं बिटकॉइन छा आहे उन जे बारे में मूं तव्हांखे आसानी सां सिंधीअ में सम्झाए छॾियो, पर मुंहिंजो कंटेंट सिंधी में हूंदो आहे, उन करे घर की मुर्गी दाल बराबरि वारो हिसाबु किताबु हूंदो आहे। सो दोस्त हिनखे सम्झनि ई कोन था। बहरहाल वाक़ा करणु मूं बसि। जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आहे, वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो ऐं हिन चैनल खे अञा ताईं तव्हां सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे ऑल ते क्लिक करे छॾियो। अमन तव्हां सां अॻी वीडियो में तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।